बोला। अस्सलाम वालेकुम। पाकिस्तान में 18 लगी 30 मिनट ऐं हिंदुस्तान में 19 लगी 60 मिनट ऐं लंडन में सब लगी विया आहिनि। ही रेडियो पोस्टकान आहे, अॼु जी तारीख़ वफ़ात करे रही आहे, उन्हीअ करे मुंहिंजे घड़ी जो टाइम जनाज़ो पढ़ण जो आहे। अॼु सुबुह थाणे में सिपाही सूबेदार ऐं एसपीअ जो पाण में झगड़ो थी पियो ऐं झगड़े सभु पारूसी मुंहनि जी ॻाल्हि हुई जेके हू पेजनि खां खसे आया हुआ। शोर ॿुधी सिंध जा सिपाही गॾु आया, उन्हनि खे घणी देरि थी चुकी हुई ऐं एसपी सूबेदार विरंदे विरंदे पारूसी मुंहनि जी दाल में किरी मरी चुका हुआ। बाक़ी सिपाही जेको दाल में गोता खाई रहियो हो उनखे रिंदा कढियो हुयो। मुर्दा कल सॼी दुनिया मुर्दनि बुख हड़ताल कई। शहर जे गॾु ऐं रोडनि ते घुमंदा रहिया, उन करे ट्रैफिक रेलवे लाइन जा दुकान बिल्कुलु बंदि हुआ। मुर्दनि वज़ीर आज़म खां घुर कई त असीं क़बरुनि में वेही वेही बोर थी पिया आहियूं ऐं उन करे वज़ीर आज़म खे पंहिंजी 4 ख़वासूं लिखी ॾिनियूं आहिनि जेके ही आहिनि। नंबर पहिरियों असांखे टीवी VCR ॾिनी वञे त जीअं असीं क़बरुनि में हलाए ॾिसूं। नंबर 2 मुर्दनि जे लाइ जुदा सिनेमा हाल खोलियो वञे त जीअं असीं पाकिस्तानी फिल्मूं ॾिसी सघूं। हर क़बर 80 फुट कई वञे छो त गर्मी तमामु घणी थी पई आहे। हर क़बर में इख़बार पुॼाई वञे। वज़ीर आज़म मुर्दनि जा मुतालबा मंज़ूर करे छॾिया आहिनि। क्रिकेट जीअं त काल पाकिस्तान ऐं श्रीलंका सां फाइनल मुक़ाबिलो हो। श्रीलंका जे खिलाड़ी राणा टंगा हिकु छक्को हणी बाल खे गुम करे विधो। घणी गोल खां पोइ बाल न मिलण करे वसीम अकरम श्रीलंका ते चोरई जो इल्ज़ाम हयो। पुलिस ने रिपोर्ट दाख़िल कराई। पुलिस जे कोस खां ही श्रीलंका जा खिलाड़ी ही मुल्क छॾे भॼी विया। मौसम जीअं त 24 कलाकनि दौरान मौसम उथलंदी रहंदी ऐं ककर किरंदा रहंदा, हवा घणी लॻंदी रहंदी, पेसनि जो मींहुं वसंदो। ग़रीबनि हारियुनि खे इतला कजे थो त अॼु ई खजूर खोटे रखनि जीअं पैसे मिलण जी आसानी थिए। अॼु जी मोकिलियात वारे ॿुधायो आहे त अॼु सुबुह जो 11 वॻे सिज उभरंदो ऐं 11:30 ते लहंदो ऐं ग़रीबनि खे इतला कजे थो त पाड़े वारनि खे ॿुधाइनि त रंजीर गॾु करे रखनि त सिज खे रोकी ऐं 6-7 वारा इम्तिहान ॾेई सघनि। ज़रूरी ऐलान ॿुधंदा गुमसुम थियल माण्हू हिकु सीधी डिघो ॾकण जहिड़ो, उमिरि 50 साल, उथण जो चहिरो, मानी बचाइण जे तय जहिड़ो, पेर त कणिक जा पादर, हथ बाणस जा भाइटिया, 15 फुट मुंहुं मोजरे जहिड़ो, सॼी शिकिल बांस जे बंगले जहिड़ी, पेर में नानस जा हवाई चपल चोरी कयल, मथे ते पिंचल जी टोपी। कंहिं बि दुश्मन ऐं सजण खे हथ अचे त महिरबानी करे घटि खाने में पहुचायो वञे। फोन नंबर वांगण दीदी, पोस्ट नंबर दाल चना ऐं दाल मसूरी ऐं पहुचाइण वारे जो वॾो इनाम 3 महीना मुनो कलाक टीप ॾिनी वेंदी ऐं 500 रुपया ॾंढ वरिती वेंदी। अॼोकियूं ख़बरूं पूरियूं थियूं। ख़ुदा हाफ़िज़।